क़ौमी असेंबली ऐं सीनेट में सुभाणे आम क़ानून साज़ीअ जो इम्कान। हुकूमती मेंबर्स खे हाज़ुरी यकीनी बणाइण जी हिदायत। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट तरमीमी ऑर्डिनेंस पेश थींदो। पीएई जा जहाज़ ग्राउंड थियण जो मामलो बि बहस हेठि ईंदो। क़ौमी असेंबली जे इजलास जी एजेंडा जारी। ज़रीन जो चवणु आहे त तरमीम सां आईनी बेंच जी सरबराह खे जजिस कमेटीअ में शामिल कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट में जजिस जो अंग 17 मां वधाए 25 कयो वेंदो। दहशतगर्दीअ जे ख़ात्मे बाबति तरमीमी बिल मंज़ूर थियण जो इम्कान आहे। क़ौमी असेंबली जे इजलास जो वक़्तु बि तब्दील कयो वियो। इजलास हाणे शाम 5 वॻे बदिरां 4 वॻे शुरू थींदो। मुल्क में परॾेही सीड़पकारीअ खे हथी वठाइण हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। वापारी ऐं कारोबार बिरादरीअ खे ख़ासि सीड़पकारी काउंसिल जे वन विंडो ऑपरेशन ज़रिए बहितरीन सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी बरतानिया जे बाअसर ऐं कारोबारी शख़्सियतुनि खे मुल्क में सीड़पकारीअ जी आश। लाहौर में वज़ीर आज़म सां ज़ुबैर ईसा जी अॻवाणीअ में बरतानिया जे वापारियुनि जी वफ़द जी मुलाक़ात। संदसि चवणु आहे त हुकूमत जी कोशिशुनि सां मुल्की मईशत में बहितरी आई आहे, जंहिंसां सीड़पकारनि जो एतमाद वधियो आहे। वफ़द जी मईशत जे इस्तेहकाम ऐं पाइदार तरक़ीअ लाइ इक़्तिसादी पॉलिसियुनि जी वाखाण। पाकिस्तान ॿीहर ट्रैक ते अची रहियो आहे। मुआशी हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। मर्कज़ ऐं पंजाब में कमु सुठो थी रहियो आहे। अमरीका खां लंडन वापसी ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ़ चयो आहे त मरियम ॿी राति परेशान आहे त कीअं ग़रीब आवाम खे आराम सां ज़िंदगी गुज़ारे सघे। पंजाब हुकूमत तरफ़ां पीएई खे ख़रीद करण जी ॻाल्हि ते वधीक कमु करण जो इरादो आहे। जेकॾहिं ईअं थियो त मुल्क खे सुठी एयरलाइन मिलंदी। पीआईए में इंतज़ामी बहरान। केतिरियूं ई उॾामूं मुलतवी थी वयूं। अॼु 8 उॾामूं मुलतवी कयूं वयूं। 22 देर जो शिकार। कराची खां इस्लामाबाद वेंदड़ उॾामूं मुलतवी कयूं वयूं। लाहौर खां दुबई वेंदड़ 2 उॾामूं बि मुलतवी। दुबई, शारजा ऐं दोहा खां लाहौर ईंदड़ उॾामूं देर जो शिकार। पीआईए सां जंहिं बि जेको कयो उहो गिरेबान में जाती पाए ॾिसनि। पंहिंजे दौर में हर कंहिं क़ौमी उॾाम खे नुक़सानु पहुचायो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निजकारी वारे वज़ीर अब्दुल अलीम ख़ान चयो आहे त पीआई जी निजकारी जो फ्रेमवर्क संदसि हलफ़ खणण खां अॻु ई ठही चुको हो ऐं 830 अरब जो खसारो हो। हू अची करे फ्रेमवर्क में तब्दीली न पियो करे सघे। संदसि ज़िम्मेवारी पीआईए खे ठीकु न पर विकिरो करणु आहे। कंहिं बि सूबाई हुकूमत तरफ़ां पीआईए जी ख़रीदारी ते को इतराज़ न आहे। जेकॾहिं पंजाब, केपीके, सिंध ऐं बलूचिस्तान हुकूमतूं पंहिंजा शेयर ख़रीद करे वठनि त पीआईए खे फ़ाइदो थी सघे थो। हुकूमत लंडन में अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं संदसि घरवारीअ खे हीसण वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। परॾेही वज़ारत जी लंडन हाई कमीशन खे कानूनी कार्रवाई जी हिदायत। ज़रीन मूजिबि परॾेही वज़ीर इसाक डार हिदायत कई आहे त काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं घरभातियुनि खे हीसण में मुलविस समूरनि माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जवाबदारनि खे सज़ा ॾियण लाइ क़ानूनी रस्तो अख़्तियार कयो वेंदो। पंजाब हुकूमत वधंदड़ स्मोग वारी सूरत-हाल जो ज़िम्मेवार भारत खे करार ॾेई छॾियो। प्राइमरी स्कूल 1 हफ़्ते ताईं बंदि रखण जो ऐलान। सूबाई वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त भारत में फ़सुल जी बाक़ियात खे साड़ण सबबि स्मोग में इज़ाफ़ो थियो आहे। भारत खां ईंदड़ हवाऊं AQI तब्दील करे रहियूं आहिनि। स्मोग जी सूरत-हाल बाबति ग्रीन ऐप ते अपडेट मौजूदु आहे। माहौलियात जे तहफ़ुज़ वारे इदारे में क़ाइमु कयल सेल 24 कलाक कमु करे पियो। मॉनिटर ऐं क्लीन अप ऑपरेशन बि मुसलसिल जारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो मलीर एक्सप्रेस वे जो दौरो। मनसूबे जो कमु मुकमल थियण करण जी हिदायत। इख़्तियारनि जे मनसूबे बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त नवंबर ऐं डिसंबर विच में हर सूरत में मलीर एक्सप्रेस वे जी क़ैदाबाद सेगमेंट जो इफ़्तिताह करणो आहे। मनसूबे ते कमु तेज़ कयो वञे। मनसूबो जल्द मुकमल कयो वञे।
सिंध तरक्की पसंद पार्टीअ जो सिंधु मथां केनाल अॾण ख़िलाफ़ 24 नवंबर ते गवर्नर हाउस कराची अॻियां धरणे जो ऐलान करे छॾियो। कराची जे इलाइक़े सचल ॻोठ भरिसां जलसे खे ख़िताब कंदे STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त सिंधु दरिया ते केनाल ठाहे सिंध सुकाइण जी साज़िश कई पई वञे। दरिया मथां को बि डैम क़बूल नाहे। केनाल अॾण जो मक़सदु सिंध खे भड़बांग करणु आहे। सिंध खे बंजर बणाइण वारी साज़िश कामयाब थियण न ॾिनी वेंदी। 9 नवंबर ते हैदराबाद, 20 नवंबर ते सकरन बाईपास, 24 नवंबर ते गवर्नर हाउस कराची आॾो धरणो हंयो वेंदो। DCF स्कूल जे सामने ही 8 ॼणा बाइकनि ते सवार आया, लोकल ड्रेसिस में हुआ। असांजी अची रस्तो रोकियनि, असांजी गाॾी बीहारनि, बंदूकां कढनि, पप्पा खे चयनि कि ॿाहिरि निकिरे थो या असां फायर कंदासीं। असां सां गॾु विक्रम जगवाणी असां सां गॾु पोयां वेठा हुया। उन्ही खे चंबा हणी करे गाॾी मां लाथनि, ड्राइवर खे गाॾी मां लाथनि, उनखे बि मार ॾिननि। ड्राइवर खां चाबी खसे उनखे उते ई बीहारे विया और भैया आखिरी अपील अथव सभु हिंदू दीवान उथो, सभु सिख संगत उथो, असांजा मुसलमान ॿाहिरि उथो, असां न्याणियुनि खे ॾिसो, सभु उथो, असांजे भाउ खे जॾायो। साला बट मां हुन जूं भेनर मूंखे बार बार फोन करे चवनि थियूं ईअं न अचिजां, ईअं न अचिजां, असांजो भाउ गॾु वठी आई आहे, असांजो भाउ गॾु मोटाए अचिजां, ईअं न अचिजां। असां हुननि भेणनि खे अहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं, असां गुरु नानक जा शींहं जे असांजी अपीलनि सां, असांजी गुज़ारिशुनि सां असांजो भैया वापसि न आयो न असां अहिड़ो कदम खणंदासीं, गुरु नानक अहिड़ो कदम खणाईंदो सिखी संगत का कि सॼी पाकिस्तानी हुकूमत ध्यानु ॾेई करे ॾिसजो पोइ अंत ॾाढो बुरो थींदो जी अगरि असां तलवार खणंदे अची वियासीं। बख्शापुर भरिसां हथियारबंद खिर प्रवासी हिंदू नौजवान खे अगवा करे विया। इंडस हाईवे ते राणो स्टाफ वटां हथियारबंदन विक्रम कुमार खे अगवा कयो। DIG लाड़काणो नासिर आफ्ताब मुग़ीअ जे वारसनि वटि पहुतो। नौजवान जे वारसनि ऐं हिंदू बिरादरी जे अॻवाननि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता। मुग़ीअ जे वारसनि ऐं हिंदू बिरादरी जे अॻवाननि DIG खां सख़्तु पुछाणो कंदे चयो त शिकारपुर जे कचे में ऑपरेशन कराए अमुन कराए सघो था त हिते अमुन छो नथो करायो वञे। DIG नासिर आफ्ताब ख़ातिरी कराई त हू हिते कैंप हणी वेहंदो। धाड़ियल पके जा हुजनि या कचे जा, सभिनी ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। धाड़ियलनि जो ख़ात्मो हाणे समूरनि मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वेंदो। अमेरिका जो नओं सदर केरु थींदो, फ़ैसिलाती मुक़ाबले में 2 ॾींहं रहिजी विया। सदारती चूंड लाइ डोनाल्ड ट्रंप ऐं कमला हैरिस में सख़्तु मुक़ाबलो। चूंड मुहिम आख़िरी मरहले में दाख़िल थी वई। ॿई अॻुवान पंहिंजी चूंड मुहिम में रुधल। स्पेन जे बादशाह खे ॿोड़ मुतासिर इलाइक़नि जो दौरो महांगो पइजी वियो। बादशाह फिलिप ऐं राणी लेतिनीज़ा अॼु वेलेंसिया जे ॿोड़ मुतासिर शहर पाइपोरटा जो दौरो कयो। मक़ामी माण्हुनि बादशाह ऐं राणीअ खे ॾिसंदे एहतिजाज कयो ऐं मथनि गप बि उछलाई। सिक्योरिटी एहलकार छटरी ज़रिए बादशाह ऐं राणीअ खे बचाइण जी कोशिश कंदा रहिया। ॿोड़ मुतासिर कातिल कातिल ऐं वापसि वापसि जा नारा हणंदा रहिया। पाकिस्तान ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ पहिरीं वनडे मैच लाइ टीम जो ऐलान करे छॾियो। अब्दुल्ला शफ़ीक, साइम अयूब, बाबर आज़म, मोहम्मद रिज़वान ऐं सलमान अली आगा शामिल। कामरान गुलाम, मोहम्मद इरफान खान, शाहिन शाह अफरीदी ऐं नसीम शाह बि टीम जो हिसो। हारिस रऊफ़ ऐं मोहम्मद हसनैन खे बि टीम में शामिल कयो वियो। ऐं सिंध जे सुरमोड़ क्लासिकी गायक मास्टर चंदर जे विछोड़े खे 40 वरिया वहामी विया। मास्टर चंदर समय गीत गाता ऐं विछड़ियल दिलनि खे सुर ज़रिए जोड़ींदो रहियो। मास्टर चंदर जंहिं 7 डिसंबर 1907 में ठारू शाह में जनमु वरितो। मास्टर चंदर जेको रागी सां गॾु रूमानवी शाइर ऐं डायरेक्टर बि हो, हिन जो लाफ़ानी आवाज़ अॼु बेदर्द जे मारियल दिलनि ऐं चाहींदड़नि जे कननि में ॿुरे थो।